नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त बहरहाल सूबाई तालीमी कॉन्फ्रेंस तालीमी इदारे खे फौरी तौर ते बंदि करण जी मुखालिफ़ करे छॾी है, जंहिं जे नतीजे में इन बाबति फ़ैसिलो हिकु हफ़्ते जे लाइ मुलतवी कयो वियो। हाणे 23 नवंबर ते ईंदड़ सूमर ते ॿीहर इन मामले ते ग़ौर कयो वेंदो। इन हवाले सां वफ़ाक़ी वज़ीर तालीम शफ़क़त महमूद जी सदारत हेठि बहरहाल सूबाई तालीम वारन वज़ीरन जी कॉन्फ्रेंस थी है, जंहिं में समूरनि तालीम वारे सूबाई वज़ीरन वीडियो लिंक के ज़रिए शिरकत कई है। नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर NCOC ऐं ॿियनि लाॻापियल इख्तियारनि खे इजलास खे कोरोना केसिस में सूरत हाल ते ब्रीफिंग ॾिनी वई। मुल्क में वधंदड़ कोरोना केसिस सबबि तालीमी इदारनि में सियारे जूं मोकलूं तकड़ियूं ऐं डिघियूं करण बाबति ॻाल्हियूं कयूं वेयूं। इजलास में सियारे जी मोकलूं नवंबर खां जनवरी ताईं करण जी तजवीज़ पेश कंदे चयो त तालीमी इदारनि में कोरोना केसिस ख़तरनाक हद ताईं वधी रहिया आहिनि, पर तालीम वारे वज़ीर स्कूल बंदि करण जी मुखालिफ़ करे छॾी। ईंदड़ हफ़्ते ॿीहर तालीम वारे वज़ीरनि जो इजलास थींदो, जंहिं में सूरत हाल जो जाइज़ो वरितो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।